IPS Bagan Online Learning a project of Ghulam Azam. Dying. अॼु असां हिन सबक में लफ़्ज़ डाइंग सिखंदासीं। लफ़्ज़ डाइंग इंग फॉर्म आहे लफ़्ज़ डाई जो DIE डाई। असां लफ़्ज़ डाइंग इस्तेमालु कंदा आहियूं ॿिनि तरीक़नि सां। हिकिड़ो आहे डाइंग फॉर प्लस समथिंग, ॿियो आहे डाइंग टू प्लस वर्ड। यानी डाइंग लफ़्ज़ ज़ाहिर करे थो त तव्हां कंहिं शइ कंहिं माण्हू खे चाहियो था या कुझु करणु चाहियो था, या तव्हां ख़्वाहिश था रखो कंहिं शइ जी या कंहिं माण्हू जी, तमामु बेहदि ख़्वाहिश था रखो। इन जे लाइ असां चवंदा आहियूं त हू बेताब आहे। हाणे हिन में जुमिले जो स्ट्रक्चर हीअ आहे, यानी जुमिले जी बनावट हीअं आहे त सभ खां पहिरीं असां रखंदासीं जुमिले में सब्जेक्ट, उन खां पोइ असां रखंदासीं इज़ एम आर या वाज़ वर, उन खां बाद में असां रखंदासीं लफ़्ज़ डाइंग फॉर, उन खां बाद में असां रखंदासीं समथिंग। ऐं ॿी जुमिले जी बनावट हीअ आहे त सभ खां पहिरीं असां रखंदासीं सब्जेक्ट, उन खां पोइ असां रखंदासीं इज़ एम आर या वाज़ वर, उन खां बाद में असां रखंदासीं लफ़्ज़ डाइंग टू। डाइंग टू खां बाद में असां रखंदासीं वर्ब यानी एक्शन वर्ब, उन जो फर्स्ट फॉर्म, एक्शन वर्ब जो फर्स्ट फॉर्म। हीअ असांजी जुमिले जी बनावट आहे, हिकु डाइंग फॉर ऐं ॿियो डाइंग टू जे लाइ। हीअ असांखे ॿुधाए थो त तव्हां कंहिं शइ जे लाइ बेचैन आहियो, बेहदि चाहियो था उहा। एग्ज़ाम्पल हाणे अचो त असां हिन जो मिसाल पढ़ूं। एग्ज़ाम्पल्स: ही इज़ डाइंग फॉर अ सिगरेट, हू सिगरेट लाइ बेताब थी रहियो आहे। यू आर डाइंग फॉर अ वीडियो गेम, तूं वीडियो गेम जे लाइ बेताब थी रहियो आहीं। उहा ॻाढ़े वॻे लाइ बेताब थी रही हुई। शी वॉज डाइंग फॉर यू, उहा तुंहिंजे लाइ बेताब थी रही हुई। हाणे ॿियो मिसाल आहे असांजो एग्ज़ाम्पल डाइंग टू ते। आई एम डाइंग टू लीव पाकिस्तान फॉर दुबई, मां पाकिस्तान खां दुबई रवानो थियण लाइ बेताब थी रहियो आहियां। यू आर डाइंग टू ईट बिरयानी लास्ट नाइट, तूं गुज़िरियल राति बिरयानी खाइण जे लाइ बेताब थी रहियो हुए। शी वॉज डाइंग टू ईट फिश, उहा मच्छी खाइण जे लाइ बेताब थी रही हुई। ऐं यादि रहे त डाइंग जेको लफ़्ज़ आहे उहो त ॿुधाए थो त हिकिड़ी बेचैनी आहे, यानी जेका शइ तव्हां ख़्वाहिश था रखो, जंहिं शइ जे लाइ तव्हां बेहदि चाहियो था, त असां उन लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। पर हिन जो असांजो असुलु जेको मक़सदु निकिरे थो उहो हीअं बि निकिरे थो, यू आर डाइंग फॉर हर, तूं हुन जे लाइ बेताब थी रहियो हुए, तूं हुन जे लाइ मरी रहियो हुए। ही इज़ डाइंग टू मीट फहद मुस्तफ़ा, हू फहद मुस्तफ़ा सां मिलण लाइ मरी रहियो आहे। शी इज़ डाइंग फॉर इंडियन ड्रामास, हूअ इंडियन ड्रामनि जे लाइ मरी रही आहे। यानी डाइंग फॉर या डाइंग टू असांजो इन जो जेको असुलु सेंस बीहे थो उहो ही थो बीहे त माना तव्हां हिकिड़ी शइ जे लाइ बेचैन आहियो, उहा तव्हां बेहदि चाहियो था ऐं उन जे लाइ तव्हां बेहदि ख़्वाहिश रखो था त उहा शइ तव्हां सां हुजे या उहा शइ तव्हां करणु चाहियो था, जंहिंजे लाइ असां आम तौर ते चवंदा मरी थो पैसनि जे लाइ, मरी थो ज़ाल जे लाइ। ही असांजा आम जुमिला इस्तेमालु थींदा आहिनि। अहिड़ी तरह जे जुमिलनि जे लाइ बि असां इस्तेमालु करे सघूं था डाइंग फॉर या डाइंग टू। मिसाल: यू आर डाइंग टू प्ले क्रिकेट गेम, तूं क्रिकेट रांदि खेॾण जे लाइ मरी रहियो आहीं। हीअ असांजा मिसाल आहिनि।